सब दे सदा बसंत है, सब दे सदा बसंत है। चित तन मन हरिया होए, चित तन मन हरिया होए, सब दे सदा बसंत है, सब दे सदा बसंत है। चित तन मन हरिया होए, चित तन मन हरिया होए, सब दे सदा बसंत है। नानक नाम ना विसरे, नानक नाम ना विसरे, जिन सिया सब कोय। जिन सिया सब कोय, नानक नाम ना विसरे, नानक नाम ना विसरे, जिन सिया सब कोय, जिन सिया सब कोय, सब दे सदा बसंत है, सब दे सदा बसंत है। चित तन मन हरिया होए, चित तन मन हरिया होए, सब दे सदा, सब दे सदा, सब दे सदा बसंत है। बोल श्री कृष्ण भगवान की जय। प्यारी साध संगत, बसंत जो मौसम हली रहवा, वणंदड़ मौसम साहिब चवनि था उन जे लाइ सदाई बसंत आहे, जंहिंजो मन प्रसन्न आहे ऐं तन स्वस्थ आहे, उन लाइ सदाई बसंत। जित तन मन हरिया होए, तन स्वस्थ रहे। शंकराचार्य चयो आहे इहो सौभाग्य आहे। तन अगर स्वस्थ रहे ऐं मन प्रसन्न रहे त उन लाइ बसंत आहे। शरीर खे उम्र जे हिसाब सां रोग त लॻंदो ई आहे, पर अगर घटि रोग लॻा आहिनि ऐं इलाज थी वियो आहे पंहिंजो ऐं सत्संग में वेठा आहियूं त इहो सौभाग्य आहे। इहा सौभाग्य जी ॻाल्हि आहे। तन स्वस्थ आहे ऐं मन प्रसन्न आहे त उन जे लाइ बसंत ई बसंत आहे। इहो कीअं थींदो इहो बि साहिब ॿुधाइनि था कि कीअं मन प्रसन्न थींदो ऐं तन स्वस्थ रहंदो। साहिब चवनि था सिर्फ़ु हिकिड़ो ई इलाज अथव, हरि नाम। नानक नाम न विसरे, जिन सिरिया सभु कोय। माण्हूअ जे दिमाग़ जी हिकु कैपेसिटी थींदी आहे कि केतिरियूं ॻाल्हियूं यादि रखे, केतिरियूं न रखे। पोइ माण्हू उहे ॻाल्हियूं यादि रखंदो आहे जंहिंमें हुनजो इंट्रस्ट हूंदो आहे, दिलचस्पी। साहिब चवनि था ॿिए ॻाल्हियूं भली तूं भुलिजी वञ, पर हरि नाम न भुलिज।
नानक नाम न विसरे, नाम न विसरे असांखा। ऐसी दया करो महाराज, नाम न विसरे। परमात्मा जो नालो मन में भी हुजे ऐं ज़बान ते भी हुजे त उन जो मन भी प्रसन्न रहंदो ऐं तन भी स्वस्थ रहंदो। ॿियो सभु भली विसरे त विसरे, परमात्मा न विसरे। तहिड़े बसंत जे मौसम में असां गॾु थी आहियूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। सत्संग हली रहियो आहे भगवत गीता ते 16 नंबर अध्याय, दैवी असुर संपत्ति विभाग योग, जंहिंमें असां दैवी गुण ॿुधी रहिया आहियूं। दैवी दिव्य गुण, कहिड़ा कहिड़ा गुण दिव्य थींदा आहिनि। कुझु माण्हुनि खे जन्मजात दिव्य गुण हूंदा आहिनि ऐं के माण्हू अर्जित कंदा आहिनि, कमाई कंदा आहिनि गुणनि जी। असां में अगरि जन्मजात इहे गुण आहिनि त सुठी ॻाल्हि आहे, पर अगरि कुझु गुण न आहिनि त उहो असां अर्जित कयूं या कमाई इहा कयूं। फालतू फोकट जी कमाई करण खां इहा कमाई कयूं गुणनि जी, सतगुणनि जी। अभयम सत्वम संशुद्धि असां ॿुधी चुका आहियूं। ज्ञान योग स्थिति, दानम दम च यज्ञ च स्वाध्याय, तप आजवम, अहिंसा सत्यम अक्रोध, त्याग शांति अपैशुनम, दया भूतेषु अलोलुप्त्वम, मार्दवम हिरिम अचापलम। इनमें सिर्फ अचापलम रहेला। ॿियो श्लोक। अचापलम जो अर्थ आहे चापलता न हुजनि, चंचलता न हुअण। चपलता माना चंचलता। चंचलता जो उल्टो अथव स्थिरता। जेको माण्हू स्थिर आहे मन सां, इहो दैवी गुण आहे। ऐं जेको माण्हू चंचल आहे उहो आसुरी गुण त कान्हे, पर दैवी गुण बि कान्हे। चंचलता जो अर्थ आहे कि फड़फड़, माण्हूअ खे धीरज न हुजे, माण्हूअ जो मन बि हलंदो रहे, दिमाग़ बि हलंदो रहे। ख़ासकर सत्संग में जॾहिं बि अचबो आहे त स्थिर थी करे वेहबो आहे। मन खे बि स्थिर करे ऐं तन खे बि स्थिर करे वेहण जी कोशिश कबी आहे। दिमाग़ खे बि, मोरारी बापू चवंदो आहे, कथा मन सां ॿुधिजे, बुद्धीअ सां ॿुधिजे, चित्त सां ॿुधिजे, पर अहंकार सां न ॿुधिजे। मन बुद्धि चित्त सां ॿुधिजे। पर ॾाढनि माण्हू जो कथा में भी, सत्संग में भी मन हलंदो रहंदो आहे, कॾहिं चित्त हलंदो रहंदो आहे, कॾहिं बुद्धि फालतू हलंदी रहंदी आहे। ज़रूरत कहिड़ी बुद्धीअ खे इस्तेमाल करण जी। सत्संग में मन लॻाए करे कथा ॿुधबी आहे, सत्संग सां मन लॻाइबो आहे। इनखे स्थिरता चयो वियो आहे। इहो आहे गुण। गंभीर जंहिंखे चइजे, गांभीर्य, थोरो सिंसियर, स्थिर माण्हू देवी गुण जे अंतर्गत ईंदो आहे। ऐं चंचल माण्हू कुझु कोन करे सघंदो आहे। काई शइ प्राप्त करण में, साधना में एकाग्रता ऐं स्थिरता खपंदी आहे। बिना एकाग्र ऐं स्थिरता जे का विद्या हासिल न थींदी आहे। चंचल माण्हू कुझु बि सिखी न सघंदो, पोइ 2 ॾींहंनि में छॾे ॾींदो। चंचल माण्हू त एकाग्रता ऐं स्थिरता दैवी गुण आहे। चंचलता न हुअण, चपलता न हुअण। हिते ॿियो श्लोक पूरो थियो। टियों श्लोक शुरू थो थिए। तेजः क्षमा धृति शौचम् अद्रोह नाति मानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत।
अगलो दैवी गुण आहे तेज। तेज औरा ॿियो छा चवंदा आहिनि अॼुकल्ह कंहिंजे चेहरे में तेज हुजे चमक हुजे उनखे औरा भी चवंदा आहिनि। इहो दिव्य गुण आहे पर आर्टिफिशियल न। कोई माण्हू ॿाहिरां मेकअप कराए अचे चेहरे ते, आर्टिफिशियल न। संतन महात्माउनि में तेज हूंदो आहे ओरिजिनल, बिना मेकअप जे। कोई संत अगर आम माण्हू जे विच में हेठि भी वेही रहे न त बि उहो अलॻि नज़र ईंदो है न। उनजो तेज संतनि जी ॻाल्हि थो कयां। कोई फ़कीर पौतर फ़कीर कपड़ा भी ढंग जा न हुजनि पर ईअं आम माण्हू जे विच में वेही रहे उनजो आभा मंडल ॿुधाईंदो ही अलॻि आहे तेज उनजो। ऐं जंहिंखे जेको नकली तेज धारण करे ईंदो उहो भली मथे छो न वेहे, भली सीट ते वेही रहे त बि फिको ई फिको लॻंदो। अॼुकल्ह इहो हली रहियो आहे, ही सभु हली रहियो आहे। अॼुकल्ह हली रहियो आहे तॾहिं त भगवान कृष्ण 5000 साल पहिरीं ॿुधाए छॾियईं ऐं चयो वियो आहे भगवत गीता जे बारे में कि गीता खे अञा भी सम्झण में थोरो टाइम खपे, अञा समय अचण दियो। 50 साल अञा थियनि पोइ तव्हांखे हिकु हिकु शइ मैच नज़र ईंदी कि भगवत गीता जूं ॻाल्हियूं बिल्कुलु नज़र पई थियूं अचनि। कृष्ण पहिरियों चई छॾियूं हुयूं त अॼुकल्ह हली रहियो आहे। तॾहिं मां चवंदो आहियां नकली तेज, आर्टिफिशियल तेज, हिनजी आवश्यकता कहिड़ी। हाणे का सुहिणी माई हुजे न, सुहिणी हिन वांगुरु त चवंदा तेज अथसि चेहरे में, हिनखे अथसि भी पर हिकु मूंखे चवण लगी देखो ना भाभी के चेहरे में कितना तेज है। बस तेज कान्हे, इहा सुंदरता है, इहो गोरोपन आहे, इहो सुहिणोपन आहे। हिनखे तेज न चओ, हिनखे तेज चवनि। या अच्छी साड़ी का महंगी वारी पाए अचे ऐं थोरो मेकअप लाइट वारो सोन कोन पाईंदियूं आहिनि पर कुझु अहिड़ो जीअं थोड़ी सुठी लगे फीचर्स, चश्मो पाए अचे चवनि देखो आज कितना तेज है दादी के चेहरे पे। इहो नकली तेज आहे। कॾहिं घर वञी ॾिसोसि, नुंहं खां पुछोसि त उहा चवंदी हा ॾाढी तेज आहे। उहा ॿुधाईंदव केतिरो तेज अथसि, घणी तेज आहे। तेज अखर ई खयो अथनि न हुननि। मुंहिंजे नाले चवंदियूं आहिनि जलेबियूं, इज़त सां नालो न खणंदियूं आहिनि। ही चवनि ही त भाई साहब कन्हैयालाल जो फोटो आहे। हा त आया न, ही त भाई कन्हैयालाल जो फोटो के ईअं चवंदियूं आहिनि जलेबियूं। साहिब करे हेठि किराइण लाइ त हेठि त किरण जो कोई सवाल ई कोन्हे। पर मां उते चयो जिते इहा मूंखे ख़बर पई कि हिते चयो वियो आहे पाठ ते, चयोमान कि मां हिते भी भाई साहब बाबा कन्हैयालाल जो फोटो आहियां, दरबार में भी वही आहियां, चाहे मां अमेरिका हलियो वञा उते भी वही आहियां, सॼे अस्तित्व में मां उहो आहियां। पर तव्हां जलेबियूं, तव्हां घर में कुछ ॿियो आहियो, सत्संग में कुछ ॿियो आहियो ऐं बाज़ार में कुछ टियों आहियो, पेके वञो त उते तव्हां हुनजे लाइ छोकिरी आहियो, उते कुछ चौथियूं आहियो। तव्हांजो त कोई ईमान धर्म ई कान्हे। ये नकली विशेषण भली केॾा बि महांगा वारा छो न हुजनि, ये नकली आहिनि। हिननि जो तेज भी नकली आहे। घरां निकिरनि सत्संग करण लाइ जलेबियूं त बढ़िया कलाक खनि तयार थींदियूं आहिनि, साड़ी चेक कंदियूं आहिनि कि सभु सही आहे, चश्मो थी वियो, पोइ कार में वेही करे पहुचंदियूं, कार में लहंदियूं, सभु हुननि जो स्वागत कंदा, चवंदा देखा कितना तेज है। पर तेज 2 कलाक खां पोइ केॾां गुम थी वेंदो आहे। इन खां वधीक तेज त असांजे साईं हिरदाराम में हो, बिना मेकअप जे, बिना कपड़नि जे। असांजा वॾनि जा फोटो ॾिसो, कपड़ा ई कोन अथनि,
ॾिसो बाबा खिम्यादास खे, बाबा गंगाराम खे, जगत गुरु श्री चंद्र भगवान खे तेज आहे या कान्हे? इनखे तव्हांखे शायदि अलाए पहचान आहे अलाए कान्हे। तेज इनखे चइबो आहे। तेज हुनखे न ब्यूटी पार्लर वारो मेकअप न, नेचुरल सहज सुंदर हाई ग्लो खे तूं चइबो तेज। हाँ वो कराए में ईंदियूं आहिनि। स्पिरिचुअल मेकअप बि थींदो अथव, आध्यात्मिक मेकअप। तव्हां ब्यूटी पार्लर वारे खे चओसि कि आध्यात्मिक मेकअप करे छॾींदव, तव्हांखे आध्यात्मिक ठाहींदव। कॾहिं कराए अचो, मां बि त ॾिसां कि आध्यात्मिक लॻो बि था या न। भई थी सघे थो लगन असां जहिड़ा बि धोखो खाई वञनि। मूंखे त हिन में बि तेज नज़र ईंदो आहे, तव्हांखे कोन ईंदव नज़र। छो त हीअ जेॾी महिल जलेबियुनि जे विच में वेहंदी आहे न, सभु थर थर कांपंदियूं आहिनि, सभु जलेबियूं। पोइ हिक ॿिए खे चवंदियूं आहिनि तूं भॼन गा, तूं भॼन गा। सही में हीअ रुॻो हेठि वेठी हूंदी आहे ऐं उहो सभु कुर्सियुनि ते। इनखे चइबो आहे प्रभाव, तेज जो प्रभाव। केवल उपस्थिति काफ़ी आहे। ऐं ये चवंदी मैंने तो कुछ किया ही नहीं अभी तो मैं बैठी हूँ, मूंखां सिखी आहे इहो सभु। तेज हिकु ॾाढो सुठो गुण आहे, पर इहो तेज जेको आहे मेकअप सां कोन ईंदव, इहो ईंदव तव्हांजे गुणनि सां, तव्हांजी सुठनि गुणनि सां, तव्हांजी सरलता सां, तव्हांजी सच्चाईअ सां, तव्हांजे भीतर जेको प्रेम अगरि हूंदो परमात्मा जे लाइ, उन प्रेम में ॿ ॻोढ़ा वही अचनि त इन सां तेज ईंदव। तेज का उहा शइ कान्हे। ऐं उनखे परखण वारा बि कोन्हनि। ॾाढनि खे सम्झ में ई कोन ईंदो आहे तेज छा थींदो आहे। जे कॾहिं कॾहिं तव्हांखे ईअं लॻे तव्हांजी मस्ती कंदा हुजो, पाण में साहेड़ियूं खिल मज़ाक, एतिरे में कंहिंजी एंट्री थिए, उन कुझु चयो बि कोन, बसि उहो आयो ऐं तव्हां हिकदमि शांत थी वञो, त इनखे चइबो आहे हुनमें तेज आहे। हाँ, नेचुरल खिंचाव, हिकु सौम्यता। कोई सौम्य माण्हू हुजे, शांत स्वभाव जो, उहो अचे ऐं तव्हांखे सहज लॻे कि हिन जे साम्हूं असांखे चुप रहणु खपे, हिन जे साम्हूं असांखे चंचलता न आणणु खपे। त इहो अथव तेज जो प्रभाव। ॾाढा दफ़ा त ईअं बि थींदो आहे कि आवारा 4-5 छोकिरा पाण में गालियूं वालियूं ॾींदा हुजनि ऐं को महात्मा उतां लंघे, जंहिंजे ड्रेस सां ख़बर पए कि संत आहे, हू चुप थी वेंदा। इनखे चइबो आहे तेज। जलेबी जे लंघण सां चुप कोन थींदा, उन सां इनखे तेज चइबो आहे। शर्म अची वञे, संकोच अची वञे कंहिं संत खे ॾिसी, त सम्झो हुन में संत में तेज आहे, त तव्हां बि हासिल करे सघो था। कूड़ ॻाल्हाइण सां तेज नाश थींदो अथव। तव्हां जीअं ई कूड़ ॻाल्हायव, अथवा तव्हां हाणे न कंदा हूंदा, पुरुष कोई मुख मां गार कढे, उनजो तेज घटि थी वेंदो। गालियूं दुर्भावना सां कढे, दुर्भाव सां, क्रोध सां गालियूं कढे, मायूं थोड़ी ॾींदियूं आहिनि वीचारियूं, पर मान लो का माई बि ॾे क्रोध में, उन जूं बि त हूंदियूं न कुझु लेडीज़ गालियूं, त उन सां तेज घटिजी वेंदो आहे, तेज घटिजंदो आहे। दुर्वचन ॻाल्हाइण सां, ॿियो कूड़ ॻाल्हाइण सां, टियों मिथ्या ॻाल्हाइण सां। मिथ्या माना मैं त ईअं न कयां भाई, मैं तो ऐसा नहीं करती, तेज घटिजी वेंदो। कूड़ ॻाल्हाइण सां, मिथ्या ॻाल्हाइण सां ऐं घणो ॻाल्हाइण सां तेज घटिजी वेंदो आहे। मन में कपट रखण सां तेज न बचंदो चेहरे ते। कोई माण्हू मन में कपट रखी ऐं ॿाहिरां मिठो मिठो ॻाल्हाए, हुन में आकर्षण हूंदो ई कोन।
तेज असां हासिल कयूं, सच्चाईअ ते हली करे ऐं प्रेम रखी करे, सत्य, प्रेम ऐं करुणा, टियों दया, इहो सभु असां भीतर में रखूं त असांजो बि चेहरे ते तेज ईंदो। ऐं ॿी ॻाल्हि, तेज उन जे चेहरे ते ईंदो आहे जंहिंखे शौक़ु कोन हूंदो आहे, जंहिंखे इच्छा कान्हे कि मैं कैसी लग रही हूं, इच्छा कान्हे जंहिंखे कि मां मुंह में कुछ तेज हुजे। छो त जंहिं इहा चिंता ई छॾे ॾिनी, संसार जी चिंता छॾे ॾिनी ऐं परमात्मा सां जंहिं प्रेम कयो, ऑटोमेटिक उन में तेज अचणु शुरू थींदो। पर जीअं ई कंहिं चाहियो कि मुंह में तेज अचे, मुंह में औरा अचे, वो औरा भी तव्हांजे में तूं ॾिसी आई न, हिन हिकु शिविर अटेंड कई, शिविर न क्लास खोली, चईसि तेरा औरा बढ़ जाएगा। तो औरा हो तो न जेको पानी औरा पीबो आहे, एक्वागार्ड, चेहरे जो तेज। तो सरल तरीक़ो अथव, कंहिं शिविर में न वञो, ज़रूरत ई कान्हे, तव्हां घर में ई सभिनि सां सुठो हलो, मन सां सुठो हलो, मन में कंहिंजे प्रति कपट न, वैर भाव न, त तव्हांजे चेहरे में तेज ईंदो। पक्षपात न कयो, न्याय कयो सभिनी सां, तव्हांजी इज़त थींदव। हर को तव्हांखे खिचजंदो ईंदो, जीअं चुंबक सां लोहो चिपकंदो आहे। सच्चाई, सद्गुण, इहे सभु तव्हांखे हू बणाईंदा तेजवान। कहिड़ो भॼन कयो? मन मां कढी विकार, रख सिक शरधा ऐं प्यार, तूं मूरत मन में विहार, प्यारा प्यारे प्रभु जी, तूं प्यारे प्रभु जी। मन मां कढी विकार, रख सिक शरधा ऐं प्यार, तूं मूरत मन में विहार, प्यारा प्यारे प्रभु जी।
हीरा ना मोतियों का ना कोई किया सिंगार फिर भी माफ करण जो गुण दिव्य गुण मञो वियो आहे, दैवी गुण आहे क्षमा करण। पर इनखे थोरो समझण जरूरी आहे कि कहिड़ी परिस्थितीअ में क्षमा गुण आहे ऐं कहिड़ी परिस्थितीअ में उहा कायरता आहे। हिकु थींदी आहे मोह सां, हिकु थींदी आहे क्षमा मोह सां। पुट ग़लती कई, मान लो पुट अपराध कयो ऐं आयो माफ़ी घुरण ऐं हुनखे असां माफ़ कयोसीं, त इहा मोह जी क्षमा आहे। इहा का इहो कोई दिव्य गुण कान्हे, इहो दैवी गुण कान्हे कि तव्हां पंहिंजे पुट खे माफ़ कयव। ॿी थींदी आहे भय सां क्षमा। कोई अची वञे असां खां वधीक शक्तिशाली बलवान ऐं धमकाए असांखे ऐं असां डप में चऊंसि वञ वञ तूं वञ, तोखे कुझु कोन था चऊं, त इहा क्षमा भय सां क्षमा आहे। कोई पहलवान खे कमज़ोर खे चमाट अची हणेसि ऐं कमज़ोर चएसि वञ अॼु मुंहिंजो विर्त आहे मंगल जो, अॼु मां कुझु कोन कंहिं ते हथ न खणंदो आहियां, त इहा कमज़ोर जी क्षमा आहे। ॿी थींदी आहे के दुकानदार वटि पुलिस इंस्पेक्टर पहुची वञे, चएसि हलो घणो जो माल अथव दुकान में, कागर कढो। पोइ दुकानदार डिॼी करे चएसि साईं तव्हां वियो त सही, आप पंहिंजो चांहि बांहि पीआरेसि ऐं ॾाढो प्रेम सां ॻाल्हाए, त इहा बि क्षमा कान्हे। उहो जी दादागिरी सां ॻाल्हाएसि पुलिस वारो ऐं हीउ जेको आहे प्रेम सां ॻाल्हाएसि, पैसा बि ॾिएसि, इहा क्षमा कान्हे। असली क्षमा थींदी आहे जंहिंमें स्वार्थ बि न हुजे, हानिअ जो भय बि न हुजे ऐं मोह बि न हुजे। द्रौपदी जी क्षमा इतिहास में मञी वेंदी आहे। अश्वत्थामा द्रौपदीअ जे 5 पुटनि खे निंड में मारे छॾियो हो। द्रौपदी रोअण लॻी। भीम ऐं अर्जुन विया अश्वत्थामा खे पकड़े वठी आया, द्रौपदी जे अॻियां फिटी कयंसि, चयसि हाणे तूं जेका सजा हिनखे ॾियण चाहीं उहा ई ॾीस। तॾहिं द्रौपदी रोए बि थी पर चए थी हिनखे मां माफ़ थी करणु चाहियां, छो त हीउ असांजे गुरुअ जो पुटु आहे, हीउ ब्राह्मण जो पुटु आहे, हीउ अवध्य आहे।
या क्षमा आहे, माफ़ सजा ॾियण जी शक्ति भी हुजे, सजा ॾियण जी ताक़त भी हुजे, ऐं साम्हूं वारो दीन हुजे, असहाय हुजे, त क्षमा करण दिव्य गुण आहे। पर द्रौपदी हुनखे ईअं ई कोन छॾियो। कृष्ण चई अगरि ईअं ई छॾे ॾिबो त अधर्म वधंदो, त हिन जे मथे मां मणी कढोसि या मणी कढोसि ऐं हिनखे छॾे ॾियोसि, भिटकंदो रहे। त अश्वत्थामा भिटकंदो रहियो। क्षमा भी थी वई ऐं धर्म जी रक्षा भी थी वई। जीवन में असां माफ़ करण ईअं सिखूं कि उहा कायरता न समझी वञे। क्षमा वीरस्य भूषणम, चवंदा आहिनि क्षमा जेका आहे वीर पुरुषनि जो आभूषण आहे। स्त्रीअ जो आभूषण आहे लज्जा, पर पुरुष जो आभूषण आहे वीर पुरुष जो क्षमा करण, माफ़ करण। पर तॾहिं क्षमा गहनो आहे, आभूषण तॾहिं आहे जॾहिं वो वीर हुजे। पृथ्वीराज चौहान हो, गजनवीअ मां आयो मोहम्मद गोरी लड़ाई करण। ये सभु विदेशी असांजे भारत में छो ईंदा हुआ, इहो बि ॿुधंदा हलो। असांजे भारत देश में शुरूअ खां ई जमा वधीक ख़र्च घटि करण जी प्रवृत्ति रही आहे। असांजे देश में सोन ॾाढो जमा कंदियूं आहिनि शुरूअ खां ई, ख़ासि कर मायूं सोन। त जेतिरा बि विदेशी लुटेरा आया न असांजे देश में, उहे केवल लुटण ई आया हुआ, उहे राज करण थोड़ी आया हुआ। ऐं हितां जा माण्हू मतिलबु कंजूसी करे करे पेट खे पटियूं ॿधी ग़रीबीअ में रही बस सोन जमा कंदा हुआ भारत जा माण्हू अॼु भी। पर वो सोन केॾांहुं पियो हलियो वञे, वो विदेशी लुटेरो अचे ऐं लुटे करे हलियो वञे। हींअर भी सावधान थी वञो। सिंध में छा कयोसीं, पैसा गॾु कयासीं, कॾहिं धर्म ॾे ध्यानु ॾिनोसीं कोन, कॾहिं संगठन कयोसीं कोन, कॾहिं शक्ति वधाईसीं कोन, ताक़त वधाई कोन पंहिंजी, कुझु केवल व्यापार ऐं पैसो वधाए सिंधियुनि। छा नतीजो निकितो, सभु छॾे अचिणो पियो न, छो त ताक़त हुई कोन, न धर्म जी ताक़त, न शरीर जी ताक़त, न संगठन जी ताक़त, न विद्या जी ताक़त, न गुणनि जी, न राजनीतिक, छॾे हली आयासीं। वरी उहा ग़लती पिया था कयूं, वरी सिंधी छा पिया था कनि, केवल पैसो जमा पिया था कनि। ऐं हाणे दिल्लीअ में जेका घटना थिए थी, त छा असांखे चुप करे वेहणु खपे? भई आहे सभु ठीकु, शांती आहे, पर थोरो हाणे ध्यानु ॾियणो पवंदो कि पैसो जेको जमा कयो आहे हाणे उहो ख़र्च कयूं, ख़र्च करे धर्म हासिल कयूं, संगठन हासिल कयूं। पंहिंजे धर्म जो नालो ॿुधी करे ख़र्च करे छॾियो। मतलब शक्ति अहिड़ी असां हासिल कयूं जो कोई बि अगरि हाणे हमलो करे त असां बचाव करे सघूं। हाणे मां इहो त नथो चई सघां कि भई कोई हथियार वठो, पर हू त ॿिया धर्म त इहो बि पिया था कनि, ॿिए धर्म जा भली टायर पंचर ठीकु कंदा, पर पैसा जोड़े करे हथियार ई ख़रीद कंदव। असां सिंधी रुगो बंगला ठाहे हुन में अहंकार में वेठा हूंदा आहियूं कि मुंहिंजो त बंगलो सुरक्षित आहे न, ऐं धर्म खे गारियूं ॾियनि, सत्संगनि खे चवनि छोटे लोग। सत्संग ई सभिनी खे हिकु करे सघे थो। मां त मजाक में साईं कंवरराम साहिब जी वसीअ ते कराईंदा आहिनि सत्संग बैरागढ़ में, त मां इहो चवंदो, मजाक बि आहे ऐं हक़ीक़त बि आहे कि जॾहिं साईं कंवरराम साहिब जन ते खतरो हो कि हिननि जे पुठियां पिया आहिनि गुंडा ले ॼट, त सुरक्षा जी दृष्टिअ सां ॿ बंदूकूं वरतनि बि सिंधियुनि, पर हलियूं ई कान। छो न हलियूं, मुंहिंजो प्रश्न इहो आहे।
वर्तन त सही, बंदूक बॉडीगार्ड सेवादारी भी हुआ ऐं बंदूक टंगींदा हुआ, पर जेॾी महिल गुंडा आया त ही बस खोलण में ही पूरा। साईं जे खोलंदी कीअं साईं? मजाक भी आ ऐं हकीकत भी आ, खोले ही न पई, ऐं खोलनि त हले, मतलब खोले गोली विधनि बंद भी थियनि, हले ही न पई। तेसि ताईं कम करे हली विया, साईं खे गोली मारे हली विया। मजाक भी आ, हकीकत भी आ। असां सिंधी पैसे खे भगवान समझंदा आहियूं, गुरूअ खां बि छा घुरंदा आहियूं? वर्सियूं मेलनि ते मां ॾिसंदो आहियां न, वर्सियूं मेलनि ते सिख शेवक अचनि, इहे ई शयूं घुरनि, साईं धन ॾियो, बचड़ो पास थिए। अरे कॾहिं धर्म जे लाइ बि त घुरो कि असांजो धर्म बचे। इहो बि अहिड़ा कुझु गुण घुरो कि असां में वीरता अचे, वीरता, असां में साहस अचे, असां में सत्य अचे, ताकि कोई अख खणी न निहारे। ईंदड़ समय में अगरि ये दंगा बंगा थिया त यादि रखिजो, बचंदो उहो ई जंहिंमें साहस हूंदो, जंहिंमें सत्य हूंदो। पैसे वारा त खत्म थी वेंदा, हू दंगा ई पहिरीं उन्हनि खे ई निशानो ठाहींदा आहिनि जिन वटि पैसो हुजे। ख़ैर, मां त असां त अरदास कंदा आहियूं कि प्रजा सुखी बसे, धर्मी राजा, ईअं कुझु थियण वारो कोन थींदो, छो त असांजो देश पावरफुल आहे। पर मां हिकु ॻाल्हि थो कयां कि असां छा बसि उन्नति रखी वेठा हूंदासीं या कि देश जा शासक पाण ई कंदा, असांखे छा आहे? न, त विदेशी आक्रमणकारी जॾहिं बि ईंदा हुआ हिते, उहे त सुञा बुखिया हूंदा हुआ। को अफगान मां ईंदो हो, कोई बगदाद मां बुखिया, खाना बदोश, हिते ईंदा हुआ लुटण जे लाइ। पोइ जॾहिं गौरी आयो लुटण जे लाइ, त उन वक़्तु असांजे देश जो राजा हो पृथ्वीराज चौहान, दिल्लीअ जो शासक। उनखे मुंह तोड़ जवाब ॾिनो गौरीअ खे लड़ाईअ में, हाराइजी वियो गौरी, पर पेरनि ते किरी पियो। ई चालाक थींदा अथव, पेरनि ते किरी गिड़गिड़ाइण लॻो कि मूंखे माफ़ कयो, मूंखे माफ़ कयो, मां क्षमा थो करां तव्हांखां। हाणे हिते छा करणु खपे पृथ्वीराज खे? क्षमा, वीरस्य भूषणम कयईंस, चइस वञ। असांखे इहो ई सेखारियो वियो आहे कि कोई माफ़ी घुरे त हुनखे माफ़ कर, वञ हल। उहो वियो हरामी, वरी आयो, वरी सेना खणी वरी लड़ाई करण आयो, वरी हाराइजी वियो, वरी माफ़ी, वरी माफ़ कयईंसि। ईअं घणा दफ़ा थियो साईं? 17 दफ़ा। तव्हां चयो न 17 दफ़ा। ऐं सेम 17 दफ़ा जरासंध आक्रमण कयो श्री कृष्ण भगवान ते। हाणे 18 दफ़े जॾहिं आयो न, 18 दफ़े पृथ्वीराज खे लॻो कि ईअं ई आहे, वैसा हिते ग़लती थी वियसि। चई त ईअं ई आहे, रोज़ ईंदो आहे, हाराईंदो आहे, वरी हलियो वेंदो आहे, त का ख़ासि तयारी कोन हुई हिनजी। मूंखे लॻे थो 17 भेरीअ ई ग़लती थी वई हूंदी पृथ्वीराज खां। जॾहिं 17 भेरीअ बि हुन माफ़ी घुरी हूंदी, त हाणे माफ़ करण गुण कोन बचियो। सुरक्षा जो सवाल जॾहिं आयो, हाणे ही हाराइजी वियो पृथ्वीराज। हुन त पृथ्वीराज चयईंसि मां तोखे हेॾा दफ़ा माफ़ कयो, हिकु दफ़ो बि कोन माफ़ कंदे। चयईंसि असां पागल कोन आहियूं, असांजे धर्म में इहो आहे ई कोन। ऐं सही में हुनजे धर्म में छा आहे? व्हाट्सएप ते मैसेज आयो कि हिंदू मंदर में वेंदो आहे, ॿाहिरि निकिरंदो आहे त हुनजे हथ में गुल हूंदा आहिनि या प्रसाद हूंदो आहे। हू पंहिंजे हुन में वेंदा आहिनि, वापसि ईंदा आहिनि त हथ में पत्थर हूंदा अथनि। इहो फ़र्क़ु आहे, पत्थर हूंदा अथनि मारण जे लाइ। त हुनजे में क्षमा या ही सभु करुणा गुण त आहिनि ई कोन हुननि जे में। तो पृथ्वीराज खे पाण सां गॾु वठी वियो पंहिंजे देश में, ऐं पृथ्वीराज जूं 2 अखियूं कढी छॾियईंसि, हाणे जेल में बंदि। पोइ पृथ्वीराज जो हिकिड़ो दोस्त हो, कवि बि हो, उहो उते पहुची करे ऐं योजना ठाहियनि। पृथ्वीराज खे शक्ति हुई शब्द भेदी बाण हलाइण जी, केवल आवाज ॿुधी करे हणण जी शक्ति। पृथ्वीराज जे दोस्त कविअ गौरीअ खे चयो कि असांजे राजा खे तूं ॾिसीस
कि अखियूं कोन अथसि तॾहिं बि सही निशानो हणी ॾेखारींदई जिते चवंदसि। हिन जी योजना हुई। पोइ पृथ्वीराज आयो, हथ में ॾिनसि तीर कमान। इन जे दोस्त कविता में ॿुधाईंसि 4 अंगुल 4 बांस, या कविता में ॿुधाईंसि कि हेतिरी दूरीअ ते पृथ्वीराज मथे वेठो अथई, चूको मत चौहान, भुल न कजां। मथे गोरी वेठो हो, हे हिन खे तो चएसि चूको मत चौहान, चौहान हीअ पृथ्वीराज, भुल न कजां। हुन चीज मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, एतिरी हिंट काफ़ी आहे। बसि उन सूरदास पृथ्वीराज में बिल्कुलु ठीक निशानो मोहम्मद गोरी खे आयो ऐं हेठि अची किरियो। अहिड़ा असांजा अहिड़ा राजा रहिया अथव शूरवीर। हाणे त सभु खोखला वञी थिया आहिनि, पिज़्ज़ा बर्गर खाई खाई। ऐं हुननि जूं मम्मियूं बि, बेटो मुंहिंजो जॉब कर, पैकेज खणी आ, बस धर्म जी का चिंता ई न कंहिंखे। त क्षमा जिते गुण आयो आहे त इहो सावधान करणु ज़रूरी आहे कि क्षमा कंहिंखे ॾेखारणी आहे ऐं किथे सावधान रहणो आहे। क्षमा सुठो गुण आहे तॾहिं जॾहिं असां वीरता सां भरियल हुजूं ऐं साम्हूं वारो दीन हुजे, असहाय हुजे ऐं हथ जोड़े करे असां खां क्षमा घुरे, उते क्षमा आभूषण आहे। इहो गुण हुजणु खपे। पर इहो गुण कीअं ईंदो? चवण में त सवलो आहे। इन लाइ पहिरीं वीरता जो गुण हासिल करणो पवंदो। बिना वीरता जे क्षमा कहिड़े कम जी? फ्री में क्षमा। ये वेठे वेठे तव्हां कंहिंखे चओ चल मैंने तेरे को क्षमा कर दिया, क्या क्षमा कर दिया? ये फ्री में। कंहिंखे ये जलेबी भी चवंदी अथव कि तू सत्संग हमारा छोड़ के तूने गलत तो किया, लेकिन चल हमने तेरे को माफ किया। अरे क्या माफ किया? गलत क्या किया था जो माफ किया? अच्छा ॿुधायो, हिनखे त चवनि अच्छी माफ़ी घुर त माफ़ करे छॾींदासीं। हिकु ज़ाल पंहिंजे घोट खे चई पाण समझौतो था कयूं, पाण रोज़ विढ़ंदा आहियूं, अॼु पाण समझौतो था कयूं, तूं मूंखे सॉरी चओ, मां तोखे माफ़ करे छॾींदीमांइ। तूं सॉरी रोज़ चओ, हिकु दफ़ो सॉरी तूं चओ, हा मुंहिंजी ग़लती, हिकु कदम तूं वधाए हिकु मां वधाईंदसि न। तूं चओ सॉरी, मां चवंदी मैं इट्स ओके, बस ॻाल्हि ख़तम। इहो समझौतो ईअं थींदो आहे छा? घोट चवंदसि न पहिरीं ग़लती त ॿुधाए। तव्हां चओसि अचो ग़लती त थी आहे मूंखां, जो मां 18 साल तव्हांजे पुठियां विञाया, चओसि ग़लती त थी आहे, पर उहा ग़लती जो भुगतान मां ई कंदसि, पंहिंजी ग़लती सुधारींदसि। क्षमा गुण आहे, पर तॾहिं जॾहिं असां वीरता सां भरियल हुजूं, कायरता सां न। क्षमा वीरस्य आभूषणम। जेको समझदार पुरुष हूंदो आहे न, व्हाट्सएप ते मैसेज आयो कि पुरुष अगर पुरुष सां कोई अपराध करे त पुरुष जेको आहे माफ़ करे छॾींदो आहे, सहज स्वाभाविक। पुरुष न, पुरुष माफ़ कोन कंदो आहे, पर भुलिजी वेंदो आहे, भुलिजी वेंदो आहे। ऐं माई जेका आहे अपराध करण वारे खे माफ़ करे छॾींदी आहे मन सां, पर भुलिजंदी कान्हे। बस रोज रोज वही ॻाल्हि रिपीट कंदी कि मेरे को ऐसा बोला, ऐसा बोला, ऐसा, ये गलत ॻाल्हि आहे न, ईअं त ईअं थोरी थियणु खपे। रोज मन सां जबकि माफ़ करे चुकी आहे हुनखे, पर भुलिजी कान्हे। ऐं पुरुष वरी भुलिजी वेंदो आहे, चवंदो आहे हींअर छा, मां जॾहिं वक़्तु ईंदो पोइ वक़्त ते पुरुष उनखे ॿुधाईंदो आहे। पुरुष जेको आहे भुलिजी वेंदो आहे, पर माफ़ कोन कंदो आहे। ऐं स्त्री माफ़ करे छॾींदी आहे, पर भुलिजंदी कान्हे। तो सहज प्राकृतिक आहे जेको बि आहे। त क्षमा भूषण बि आहे। क्षमा माफ़ करण गुण आहे, ऐं क्षमा घुरण बि दैवी गुण अथव।
जरूरत पए त असां क्षमा भुली बि था सघूं, जरूरत पए त, पर हिक त हीअ क्षमा कि बिना ग़लतीअ जे माफ़ी घुरण, इहो गुण कान्हे। ऐं ॿियो मजबूरीअ में माफ़ी घुरण कि हाणे सिर ते आई आहे, न माफ़ी घुरबी त बेइज्जती थींदी, इहा माफ़ी बि गुण कान्हे। पर जॾहिं अफ़सोस थिए असांखे कि वाकई मां ग़लती कई आहे, कोई दबाव बि कोन थो विझे, पर मूंखे लॻे थो मूंखां ग़लती थी आहे, मूंखे माफ़ी घुरणु खपे, इहो गुण आहे, इहो दैवी गुण आहे। पाण अॻियां वञी करे माफ़ी घुरण, त इहो दिव्य गुण असां हासिल कयूं। भगवान कृष्ण जे मुख मां निकतल दैवी गुण ॿुधी रहिया आहियूं, बाक़ी असां परीहं ॿुधंदासीं। परीहं न। बोल श्री कृष्ण भगवान की जय।